नासिन टंडो जाम जे ॻोठ गुल मोहम्मद हमास मां हिन महिल ताईं बरसात जो पाणी निकाल नाहे थी सघियो, जिस सबबि रवासी ॾुखिया आहिनि के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पेश आहे मोहम्मद खान जमाली जी रिपोर्ट। तहलका हैदराबाद बहराड़ी के बेन केतरनि गोठन से गड टंडो केसर लग गोठ गुल मोहम्मद हमाच में भी बरसात जो पानी निकाल न थी सको। घरन ए घटियन में बरसात जो पानी बीहण सबब रहवासी सख्त परेशानी वाले आलम में आन। वो धरती टीवी से पंजा हाल होरींदे बुधाइन था तो गुल मोहम्मद हमाच में वही बरसात आई है, घर वर बुधी मच्छर काफ़ी माण्हू चपड़ खणी विया अञा घर बुढ़ा पिया पानी में अञा तो हुकूमत को पानी भी कोन थी करे रहे। ये गोठ जा जेके भी माण्हू आहिनि तक़रीबन वीचारा मुश्किलात में आहिनि। गरीब जेको बि आहे आवाम उहा मुश्किलात में आहे। सभु गरीब वीचारा दर बदर आहिनि, पंहिंजे घरनि खां परे निकिरी विया आहिनि। रोडनि ते ॿार बचा अची विया आहिनि। पाणी जो ज़ुल्म ई तव्हां ॾिसो पिया, घर 15 खां 20 घर किरी विया आहिनि ॻोठ में। ऐं अॼु ताईं माना जेके चङा हुआ उन्हनि पंहिंजा रोड रस्ता ठाराया, पंहिंजो घरनि जो कमु करायो ऐं ग़रीबनि खां पुछियो बि कोन, कुझु न ॾिनो आहे न ई केरु आयो आहे। बरसात खां पोइ वेठा आहियूं पाणी में, केर ई कोन्हे को न को पुछणा। तक़रीबन 100-150 घर 15-20 घर किरी पिया आहिनि। मज़दूर तबिको आहे, केर बि कोन आयो आहे। हालत आयो आहे कोट पर किरी पिया जॻह डरी वञ सॼो माल मतो मच्छर मंझि पाणी लॻो बचो धारी पाणी लॻो गसर न पंध। ऐं असां पहिरीं ऐं आया पहिरीं असां कार्ड वठी असांखे नंबर लिखी उन खां पोइ कंहिं हिते चकर बि कोन आयो आहे। घर 10-15 घर टुटा हूंदा हुआ। हाँ मुकमल टुटा किन जा कोटन किन जूं किन जा रधना किन जा ऐं डिलीवरी कंदे हुन लाइ जेको वक़्तु से वेठो आहियां वांदो जीअं पर मां आहियां जेको वांदो वेठो आहियां। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तहलका हैदराबाद बहराड़ी जे ॿियनि ॻोठनि सां गॾु ॻोठ गुल मोहम्मद हमाच मां बि बरसात जो पाणी निकाल करायो वञे त जीअं रहवासी पंहिंजी मामूल मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन हदीबख्श खासकेली सां गॾु मोहम्मद खान जमाली, धरती टीवी न्यूज़ टंडो जाम।